खणी ये चाहिए तो शहादत उनके विरसे में लिखियल हुई जो मौला उनके शहादत नसीब कई हे मौत भी ज़ार साईं कंहिंखे कंहिंखे नसीब थींदो आहे बाबा शहादत जो मौत जो कान बाबा अल्लाह साईं क़ुरान पाक में फरमाए तो शहीद के मोल न चओ शहीद ज़िंदा है उहो पंहिंजे हुनजो नसीब जो जेको रिज़्क़ आहे उहो रिज़्क़ खाईंदो पीअंदो आहे बेशक सो ये जहिड़े वक़्तु शहीद थिया हुआ यज़्द करबला राय हक़ जा शहीदनि जहिड़े टाइम में यज़्द में शहीद थिया त उते ई साईं रज़ा बादशाह क़िबला जन कसीदो पढ़ियो हुयो उते करबला में मौजूदु हुया अरबैन में मौत बेशक आहे मोमिन लए इनाम खैर पुरवारन शहीदन खे सलाम मौत बेशक आहे मोमिन लए इनाम लाड़ काणे जे शहीदन खे सलाम खैर पुरवारन शहीदन खे सलाम करबला वारन जे सदके मोमिनो करबला हो करबला वारन जे सदके मोमिनो व्यास भई माणे शहादत जो मकाम खैर पुरवारन शहीदन खे सलाम हो लहद में मौला अली मिलंदुन अची इहो ईमान असां जो क़ब्र में मौला अली अलैहिस्सलाम जी कुर्सी बि लॻणी आहे ऐं बिल्कुलु जेको मौला जो मुहिबा पंचन पाक जे दर जो मुहिबा उनखे क़ब्र में मौला जो दीदार ज़रूरु थींदो सो हिकु त राय हक़ जा शहीदनि असांजो ईमान आहे यज़्द वाक़े में ॾिसो हिन 2024 साल में जेके आहिनि लखनि में न बल्कि ईअं चवां त करोड़नि जी तादाद में ज़ाहिर इमाम हुसैन करबला जी तरफ़ रवां तवां थिया लेकिन चूंडिजी हे 29 विया चूंडिजी हे 29 विया यकीनन मौला जल पाक जी दरबार में उन्हनि सां ई गॾनि लहद में मौला अली मिलंदुन अची हौज़े कौसर ते वञी पीअंदा ही जाम खैर पुरवारन शहीदन खे सलाम हो फातिमा ज़हरा जे प्यारन सां उते हो फातिमा ज़हरा जे प्यारन सां उते खुल्द में मिलंदा वञी मोमिन तमाम खैर पुरवारन शहीदन खे सलाम इश्क जी मंजिल ते पहुचण खां अॻे जे इश्क में वञनि पिया राय हक़ करबला पिया वञनि इहो राय हक़ आहे न बाबा असांजे लाइ साईं क़िबला हो इश्क जी मंजिल ते पहुचण खां अॻे व्या करे राज़ी हिते 12 इमाम लाड़ काणे जे शहीदन खे सलाम खैर पुरवारन शहीदन खे सलाम अज़मतूं जावेद व्या माणे सभई अज़मतूं जावेद व्या माणे सभई थी वया शबीर जे दरजा ग़ुलाम खैर पुरवारन शहीदन खे सलाम लाड़ काणे जे शहीदन खे सलाम
सलवात पढ़ो हिकिड़ी आले मोहम्मद जी ज़ात